कोरोना वायरस ते कंट्रोल कीअं कजे? सूबाई हुकूमतूं वायरस जे फहिलजण ते परेशान। केपीके हुकूमत सरकारी आफिसनि में 50 साल खां मथे जे उमिरि वारनि समूरनि मुलाज़िमनि खे 15 ॾींहनि जी मोकल ॾेई छॾी। कोरोना वायरस में मुब्तला मरीज़नि जे माइटनि खे मुफ़्त राशन फराहम करण जो बि ऐलान। सॼे मुल्क में कोरोना वायरस जे केसनि में इज़ाफ़ो थियण बैदि वायरस खे कंट्रोल करण लाइ सूबाई हुकूमतूं परेशानी में मुब्तला थी वियूं आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत सूबे में समूरनि सरकारी इदारनि में 50 साल खां वॾे उमिरि जे समूरनि मुलाज़िमनि खे 15 ॾींहनि जे मोकल ॾियण जो ऐलान करे छॾियो। जॾहिं त केपीके हुकूमत कोरोना वायरस में मुब्तला मरीज़नि जे वारिसनि खे मुफ़्त राशन फराहम करण जो पिणु ऐलान कयो आहे। यादि रहे त ख़ैबर पख्तूनख्वा में कोरोना वायरस जे 15 केसनि जी तस्दीक़ कई वई आहे। उन खां अलावा सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब जे सूबाई हुकूमतनि कोरोना वायरस खां बचाव लाइ अवाम खे एहतियाती तदाबीरूं अपनाइण ऐं गैर ज़रूरी सरगर्मियूं घटाइण जी अपील कई आहे। जॾहिं सिंध में हिन वक़्तु ताईं सखर में 119, कराची में 30 ऐं हैदराबाद में 1 कोरोना वायरस जे केसनि जी तस्दीक़ कई वई आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।